सदर आसिफ अली सरदारी पावर सेक्टर में कौमी टास्क फोर्स से 15 मेंबरन के सिविल एहसास ॾियण जी मंजूरी ॾेई छॾी आहे। सदर आसिफ अली सरदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सिफारिश ते मंजूरी ॾेई छॾी। सदर जी मंजूरी सां 10 मेंबरन के सितारा इम्तियाज़ ऐं 5 मेंबरन के तमग़ाए इम्तियाज़ ॾिनो वेंदो। अवां खे ख़बर ॾियूं पिया सदर आसिफ अली सरदारी पावर सेक्टर में कौमी टास्क फोर्स से 15 मेंबरन के सिविल एहसास ॾियण जी मंजूरी ॾेई छॾी आहे। सदर आसिफ अली सरदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सिफारिश ते मंजूरी ॾेई छॾी आहे। सदर जी मंजूरी सां 10 मेंबरन के सितारा इम्तियाज़ ऐं 5 मेंबरन के तमग़ाए इम्तियाज़ ॾिनो वेंदो। सदर आसिफ अली सरदारी पावर सेक्टर में कौमी टास्क फोर्स से 15 मेंबरन के सिविल एहसास ॾियण जी मंजूरी ॾेई छॾी आहे। सदर आसिफ अली सरदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सिफारिश ते मंजूरी ॾिनी आहे। सदर जी मंजूरी सां 10 मेंबरन के सितारा इम्तियाज़ ऐं 5 मेंबरन के तमग़ा इम्तियाज़ ॾिनो वेंदो। सदर आसिफ अली सरदारी पावर सेक्टर में कौमी टास्क फोर्स से 15 मेंबरन के सिविल एहसास ॾियण जी मंजूरी ॾेई छॾी आहे।